नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी लॻ कचो बंडी थाणे जे हद ॻोठ जान मोहम्मद चाचड़ में ज़मीन जी मालिकी तां चाचड़ बिरादरी में हलंदड़ जहिड़ो ॿीहर भड़की उथियो आहे, जंहिं जे नतीजे में मुबीना तौर 4 ॼणा अहमद चाचड़, नवीद चाचड़, फैज़ मोहम्मद चाचड़ ऐं सईद चाचड़ अगवा थी आहिनि, जॾहिं त फायरिंग बाद जवाबदार धुर सख़्त तशद्दुद बाद फायरिंग कंदे 4 ॼणनि खे फिटो करे विया आहिनि, जॾहिं त जवाबदार हिकु ॼणे अहमद चाचड़ खे गोली हणी सख़्त ज़ख़्मी करे विधो। इतला बावजूद पुलिस वाक़े वारी हंध न पहुती है। होॾां हिकु धुर जे हाजी मल्हार चाचड़, मोहम्मद अली चाचड़, मोहम्मद हसन चाचड़, एहसन चाचड़ ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त केतिरे अरसे खां बाअसर नूर हसन, शोबान, अली हसन, रशीद चाचड़, सदोरो चाचड़ ऐं ॿिया असांजी जान जा वैरी बणिजी विया आहिनि। हिननि हिकु महीनो पहिरीं असांजे घर ते पिणु फायरिंग करे हमलो कयो। हिननि चयो त नूर हसन चाचड़ वारा असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। ज़मीन तूं जल मुंहिंजो माल जली हिन जो बाबो मरो मरी वियो आहे। ज़मीन जा पैसा ई मां भरिया, पंहिंजी जाइ मां भरिया, मूंखे ई पैसा ॾिनऊं। हाणे चए खातो कराए ॾे, मुंहिंजो खातो तव्हां मूंखे ॾियो, मां तव्हांखे खातो ॾियां छा। हाणे उन ते बख़्श चकिया, ॿियो न हुननि जो ड्रिगो को मामिलो आहे, न असांजो मामिलो आहे। हाणे उन ते बख़्श चकिया। अॻे दफ़े बि मुंहिंजे उते ज़मीन ते हारी सां विढ़िया, वरी हिते अची फेर कयूं, 5 माण्हू विच में विया, कंहिंजी कोन ॻाल्हि मञे। हाणे अची सुबुह सवेर सां 7 बजे मुंहिंजे पुट खे अगवा कयूं, हारियुनि खे अगवा कयूं, इहे खणी वञी परना क्यों को माण्हू ॻोठाणा भॼी आया नी। मां ओॾे कोन हुयुसि, पुट मुंहिंजे खे गोली लॻल आहे, हुनखे धक, उन्हनि बराबरि जवाबदारनि मां तव्हांखे नाला अचनि था? हा, जवाबदार नूर हसन आहे, शाहबान आहे, सदोरो आहे, रशीद, मारफ जे पुट जो नालो आहे साईं बैकू। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।